आज़ाद कश्मीर जे जेके पंहिंजा आहिनि असांजा वज़ीर आज़म साहब राठौड़ साहब उतां जा उहे अचनि बि था। पीपुल्स पार्टी ज़ाहिर गवर्नमेंट आहे, बि ज़रदारी साहब, बिलावल साहब ऐं प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ साहब सां मुलाक़ात। पोइ हाणे छा थिए थो छा नथो थिए, पीपुल्स पार्टी लाइ बि हिकिड़ो सवालिया निशान आहे अगरि उहे इन रवैये सां इलेक्शन में वञे थी पई। छो इलेक्शन त अचणा आहिनि हुते इवेंचुअली, पर बजट जी बि डिस्कशन्स गॾो गॾु हलनि थी पयूं। हाणे उन ते बि हिकिड़ो मखमसो अञा ताईं फाथो पियो आहे। पीपुल्स पार्टी ऐं डिस्कशन्स त थियूं, अॼु बि थियूं, पर नथिंग केम आउट। अॼु हसन इक़बाल साहब क्लियरली चयो ॿाहिरि निकिरी करे त थी सघे थो त डेट में का रदो बदल अची वञे। ठीकु आहे, 10 तारीख़ खां 5 जून खां 10 ते वई, पोइ 12 चोरी करे छॾींदा। लेकिन दिस शोज़ के मतिलबु शयुनि ते मतिलबु कंसेंसस मौजूदु न आहे। लेकिन आउं कॉमन सेंस ते इहा ॻाल्हि करे सघां थो त अहिड़ो को मसइलो न थींदो। इहो ठीकु आहे, हीअ आख़िरी मिनट जी ज़ोर आज़माई थींदी, हिक ॿिए खे थोरो तूं छा थींदी त बाबा न ही तरक़ियाती बजट न कटियो, पोइ चवंदा साईं IMF आहे, अच्छा हे न कयो साईं IMF आहे, अच्छा भला सूबा पंहिंजा पैसा ॾियनि वफ़ाक़ खे न ॾींदा त चवंदा साईं पोइ ॿियनि सां ॻाल्हायो, असां ॾियणा त पवंदा। पोइ हीअ चवंदा 400, मिसाल सिंध खे चवंदा 400 अरब ॾेई छॾियो, चवंदा भला 200 अरब वठी छॾियो। हीअ ॻाल्हि ठही वेंदी, एॾो मसइलो कोन्हे, परेशान थियण जी का ॻाल्हि न आहे। बजट पास थी वेंदो। GB में इलेक्शन बि थी वई आहे, GB में इलेक्शन बि थी वई आहे, पोइ पीपुल्स पार्टी खटी बि आहे, अहिड़ो मसइलो न आहे फ़िलहालु। पर हिकिड़ो इंट्रस्टिंग सुवालु अचे थो। सेठी साहब चवनि पिया त माना पीपुल्स पार्टी अगरि पहिरां त चई ठीकु आहे बजट त पास थी वेंदो जेको बि आहे, पर पीपुल्स पार्टी जेतिरा नखरा हिन वक़्तु करे थी, इहे पोइ बजट खां पोइ ॾुखिया पवंदुसि। नजम सेठी साहब लाहौर में वेही या इस्लामाबाद में वेही ॻाल्हि करे पियो। इहे दड़का या जेके धामान या चिता जेके आहिनि, इहो पाण उन महिल खां ॿुधूं पिया। उन ॻाल्हि खे कैनाल्स वारी ॻाल्हि खे साल थी वियो, त उन महिल खां ॻाल्हियूं थियनि थियूं त ॾिसी वठे पीपुल्स पार्टी, न त पोइ हींअर त ठीकु आहे बर्दाश्त कंदासीं, पर को वक़्तु ईंदो त पीपुल्स पार्टी चए थी पोइ वक़्तु सां वक़्तु खे ॾिसी वठंदासीं। ऐं अहिड़ो कहिड़ो पीपुल्स पार्टी मसइलो करे छॾियो आहे। ज़ाहिर सियासी पार्टी आहे, हिकिड़ी पंहिंजी जेका ॻाल्हि हू हिकिड़ी रखे थी, ऐं तव्हांजी बि मजबूरी आहे फ़िलहालु, छाकाणि त तव्हां अगरि हिन पोज़ीशन में त कोन आहियो जो पीपुल्स पार्टी खे बि कढी छॾियो। कल्ह हुन ॾिसो न, कमर ज़मा कायरा या कंहिं पीपुल्स पार्टी वारे चिता ॾिनो त अगरि गिलगित बल्तिस्तान जा मतिलबु हीअं गड़बड़ कई इलेक्शन में, त असीं PTI वारनि सां गॾु रोडनि ते हूंदासीं। हाणे इहो एॾो वॾो दड़को आहे, जॾहिं की रोडनि ते अचण जी न PTI में को हाल आहे, नई पीपुल्स पार्टी, नई नवाज़ लीग। हींअर पाकिस्तान में कंहिं पॉलिटिकल पार्टी में स्ट्रीट पावर न रहियो आहे। इहो त वरी को कॉकरोच निकिरी आहे अचनि हिते त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी पॉलिटिकल पार्टीज़ में कंहिं में बि माज़रत सां स्ट्रीट पावर न आहे, वोट पावर्स पंहिंजो सभिनी वटि आहे। सो ही धामान जेके आहिनि, इहे पीपुल्स पार्टी खे पहिरीं मिलंदा रहिया आहिनि, हाणे बि मिलनि पिया। पर पोइ माना मुश्किल में पीपुल्स पार्टी खे फ़िलहालु ॾिसो, पीपुल्स पार्टी में हथ प्रॉपरली अटकाइण जो मतिलबु हूंदो सॼो सिस्टम ई रैपअप, सिस्टम वेढ़णो पवंदो, रैपअप करणो। त उहो सिस्टम ई वेढ़े, अगरि वेहण नथा करे सघनि, वेढ़े नथा सघनि, वेहण लाइ करण लाइ सभु कुझु करे सघनि था। लेकिन उन मतिलबु हींअर स्पेशली अञा तेहरान सां मामलात हल न पिया थियनि, अमेरिका इज़राइल ऐं ॾिसो पिया त रोज़ वरी का चिणक लॻे थी, वरी किथां ॻाल्हि फाटी पए थी। ही तेसि ताईं त मूंखे ही थिए, उनखां पोइ बि कुझु थोरो साई पट बि, को पेट्रोल जी क़ीमतूं घटि थियनि, को दुनिया में को शांती अचे, वापसि मईशत को पेरनि ते बीहे, इहे पोइ जी ॻाल्हियूं। पर एतिरो टाइम किथे आहे जो मईशत पेरनि ते बीहे? हिन वक़्तु अची मईशत जी हालत इहा पहुची आहे जो बजट में वरी हाणे चवनि हर तक़रीबन कल्ह खां वठी ॻाल्हियूं हलनि थियूं त बजट में जेको आहे उहो IMF इनडायरेक्ट टैक्सिस खे वधाइण जा, अंसाराबाजी साहब बि ख़बर ॾिनी त इनडायरेक्ट टैक्सिस ते इनसार करण लाइ चयो आहे IMF त भई जेतिरो करे सघो करियो, इनडायरेक्ट टैक्सिस आणो आवाम जे। त इनडायरेक्ट टैक्सिस ते कहिड़ो छॾियो अथनि? हाणे त मुर्गो चवनि था सोलर प्लेट्स ते बि टैक्स हणनि पिया। हाणे त मतिलबु पेट्रोल ते पंहिंजी घटाइनि नथा, बिजली ते वधाइण जी ॻाल्हियूं थियनि पियूं, गैस ते वधाइण जी ॻाल्हियूं थियनि पियूं। ॿियो कहिड़ो इनडायरेक्ट टैक्स? हाणे फिक्स टैक्स छा हूंदो आहे? फिक्स टैक्स जो मतिलबु इहो ई हूंदो आहे त जेका तव्हांजी रेवेन्यू कलेक्टर्स आहिनि, जेको टैक्स कलेक्टर्स आहिनि, उहो छाकाणि त ऑडिटेड रूल्स रेगुलेशन मूजिबि तव्हां खां टैक्स नथा वठी सघनि, तंहिंखे चवनि अच्छा भला बसि नथा ॻाल्हायूं, 25,000 रुपया त ॾेई छॾ, एतिरा त ॾेई छॾ। इहो छा हूंदो आहे?
ऐं हीअ को नंढी रक़म न थींदी। तव्हां 25,000 रुपए खे अगरि ही 40 लख दुकानदार चवनि था सॼे मुल्क में, त 25,000 खे ज़र्ब त कयो 40 लख सां। पर इन स्कीम मां बि काफ़ी माण्हू होपफुल न आहिनि। वॾा वॾा इकोनॉमिस्ट जेके ॻाल्हाइनि था पिया, उहे चवनि था इहा स्कीम जेका आहे उहो मुशर्रफ बि आणी हुई, चई इन स्कीम मां कुझु न थींदो। मां त मईशत जो माहिर न आहियां, पर मुशर्रफ मूंखे यादि आहे, मुशर्रफ त पहिरीं कागज़ विरहाइण शुरू कया, यस फॉर्म्स परफॉर्मास। यस हू त सोसाइटी खे, असांजी मईशत खे डॉक्यूमेंटेड करण जो ख़्यालु बुरो न हो त सोसाइटी डॉक्यूमेंटेड थिए, लेकिन उहो जे तरीक़े सां करण जी कोशिशि थी उहो एॾो भोंडो तरीक़ो हो जो उहो कारगर न थियो। हिन में छा मसइलो आहे, हे छो था चवनि त ही कारगर न थींदी? हलो 40 लख मां अगरि पहिरें फेज़ में 20 लख दुकानदारनि बि 25,000 रुपया ॾेई छॾिया त पैसा त मिलिया न। ॾियण वॾो मसइलो आहे न। अक्सर माण्हू चवनि था त इनखे दुकानदार एडजस्ट करे छॾींदा पंहिंजे बकाया शयुनि में। करे नथा सघनि न, पोइ त उन्हनि खे फाइलर थियणो पवंदो। हा, इहो बि आहे ज़रा, फाइलर थियणो पवंदो, पर इहो आहे कम अज़ कम फाइलर थी विया त घटि में घटि मुल्क जो इहो त फ़ाइदो थी वेंदो, टैक्स बेस त वधी वेंदो, पोइ टैक्स मिले न मिले फ़िलहाल त।